हलो अस्सलाम वालेकुम बा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो नी सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी हे कल्ह शौकर पियो ॿुधाए इहो छा नालो अथसि मुसविर जेको आहे मुंहिंजो भाणे जो मुसविर लाशारी जेको आहे पोइ चए मासी मां हिकिड़ो किताबु लिखियो मां चयो आई माई किताबु लिखणु का सवली ॻाल्हि आहे छा भला पोइ मां चयो माई तूं त वॾो को होशियारु छोकिरो हूंदे चए न मासी कहिड़ो पाकिस्तान में त तावीज़नि वारा बि किताब लिखण वारनि खां वधीक था कमाइनि पिया माई मूंखे इबरत त आई ज़ाहिरी ॻाल्हि आहे बा जंहिं मुल्क में मूंखे कंडक्टर जीअं चवे पियो त चए असां पढ़ियल माण्हुनि खे विहारींदा कोन आहियूं हिन में बस में उन मुल्क में बि तावीज़नि वारो ई वधीक कमाईंदो नी किताब लिखण वारे जी कहिड़ी हैसियत हूंदी उन मुल्क में पोइ मूंखे चई त मासी अॼु तूं हिन वीडियो जेको आहे टॉपिक बि तुंहिंजो इहो आहे त हिकिड़ी स्कॉलरशिप आहे ईअं माना आई आहे जेका असां माना 2 हफ़्तनि जे लाइ आहे सभु चवंदा आहिनि मासी असां वटि पढ़ाई में एतिरो टाइम कोन्हे जो असां माना स्कॉलरशिपनि जे लाइ ॿाहिरि वञूं पोइ इन जे करे 2 हफ़्तनि जी अथव जुलाई में वेंदव जॾहिं जून जुलाई जूं मोकला हूंदियूं त जुलाई में ई माना मोटी ईंदव वरी पोइ हे मुसविर चयोमांसि मां जो किताबड़ो बि ॾेखारिजाइनि नी हे काशम चकोर न हुते हिन जो किताबु अथव मुसविर लाशारी शौकर जो हिन जो मुंहिंजे भाणे जो नालो अथव फोटू बि अथसि आख़िर में पोइ चई मासी किताबनि वारनि जो छा माना वीचारनि खे को लेखे ई नथो किताबनि वारनि खे मां चयो इहो त आहे वाक़ई हक़ीक़त आहे पोइ अॼु मां जेको आहे सो तव्हांजे लाइ जेका स्कॉलरशिप खणी आहियां उन जो नालो अथव यूनिवर्सिटी ऑफ आयोवा ऐं समर एक्सचेंज प्रोग्राम 2020 ऐं USA भई अमेरिका में अथव स्कॉलरशिप पोइ इन में जेको आहे नी जेके स्टूडेंट जेके शागिर्द अलाह तव्हांखे हयाती ॾे अलाह तव्हांखे ख़ुशि करे इहो आर्ट ऐं लिटरेचर में कमु कंदा आहिनि नी उहे माना इन में अप्लाई करे सघनि था ऐं उन खां अलावा इन में टाफिल जी का ज़रूरत न अथव ऐं फुली फंडिड अथव बा USA वेंदव 2 वीक माना 2 हफ़्ता जेके आहिनि हिकिड़ी 4 खां 18 जुलाई ताईं जनवरी थी चवां पई मुंहिंजो बि माई मथो ख़राबु थी वियो आहे सीअ में पोइ इहो जुलाई जी माना 2 हफ़्तनि जी आहे स्कॉलरशिप आहे इन में तव्हां चवंदव मासी असांखे छा मिलंदो अबा हिन में तव्हांखे ट्यूशन ऐं ट्रांसपोर्ट माना जेका इहा गाॾियूं वग़ैरह उते मिसाल घुमो फिरो था उहो तव्हांखे मिलंदो ॿियो तव्हांजा पैसा उते यूनिवर्सिटी जा इहे भरींदा ॿियो मिसाल तव्हां हाणे लिखण पढ़ण जो कमु आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रिंट कराईंदव पना के फोटूं को छा त उहो बि तव्हांखे मटीरियल जेको पेंसिल पेन छा शीओ किताब शी आहे उहे सॼा माना ॾींदा ॿियो सिहत इंश्योरेंस जी बि ॾींदव माना हेल्थ इंश्योरेंस जेके चवंदा आहिनि त इन में तव्हांखे डॉक्यूमेंट तव्हां चवंदव त मासी कहिड़ा खपनि इन में जेको आहे न 8 खां 6 खां 8 जेके पना आहिनि उहे माना तव्हांखे लिखणा आहिनि पंहिंजी पोइट्री शी वई जा तव्हांजी का कहाणी शी वई को तव्हांजो माना ईअं मुकालमो शीओ जाम जेको स्क्रीन प्ले थींदा जेका फिल्मुनि जी माना स्टोरी थींदी आहे उन हिसाब सां शीओ जा स्टेज जो प्ले शीओ जेको स्टेज ते थिएटर वग़ैरह न थींदो आहे बा मूंखे त न आहे ख़बर जो मां पढ़ियल न आहियां एतिरे स्कोल करे वयसि कोन पर तव्हां जेके हिन फील्ड सां रिलेटेड आहियो उन्हनि खे त हर शइ जी ख़बर हूंदी नी ॿियो उन खां अलावा जेको आहे सो मेमोएरी जेको छा था चवनि मूंखे त नालो बि नथो अचे माना इहो बि हुजणु घुरिजे जेकॾहिं आहे त पोइ हाणे हीअं थींदो आहे फॉर एग्ज़ाम्पल मिसाल जे तौर ते तव्हांजी जेका पोइट्री आहे उहा हिकिड़े पने जी आहे तव्हां चवंदो मासी त 6 खां 8 पना कीअं भरियूं पोइ माना तव्हां 6-7 पोइट्रियूं बि रखी सघो था उन में माना 7-8 पना करण खां जा 2 कहाणियूं शीयूं जा 2 स्क्रीन प्ले शी आहे हिकिड़ो स्क्रीन प्ले शीओ स्टेज ड्रामो शीओ त माना इहो सभु कुझु तव्हां करे सघो था पिया उन खां अलावा हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त बा हिन में न पाकिस्तान इंडिया ऐं USA जा माण्हू 10 माण्हू हिकिड़ी माना मुल्क मां सिलेक्ट थींदा त पोइ इन जे करे पाकिस्तान ऐं इंडिया ते माना हिन जो थीम जेको आहे नी उहो पाकिस्तान ऐं इंडिया आहे त पोइ इन में हिकिड़ो त माना जेको 2 खां 3 पेजनि जो प्रॉम्प्ट 1 जेको थींदो उहो तव्हां लिखंदव त माना एज़ अ राइटर माना एज़ अ लेखक तव्हांजी ज़िंदगी कीअं आहे ऐं तव्हां माना छा था तव्हां जीअं मिसाल इंसानु हिकिड़ो रुगो राइटर त न हूंदो आहे नी भा लेखक त न हूंदो आहे नी साइड में मिसाल तव्हां कंहिंजा भाइर आहियो कंहिंजी भेण आहियो कंहिंजा भाणे जा हो माना पंहिंजा जेके रोल अथव किथे स्टूडेंट आहियो किथे वॾा माण्हू आहियो कीअं माना उन हिसाब सां बि पंहिंजी लाइफ ते माना ज़िंदगीअ ते लिखिणो अथव हिन ते 2 खां 3 पेज उन खां अलावा ॿियो जेको आहे त तव्हांजी जेका राइटिंग आहे जेका लिखण जो तव्हांजो माना हिकिड़ो शौक़ु आहे इहो तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी शख़्सियत ते कीअं थो माना पुरअसर अंदाज़ थिए जा असरु कीअं थो विझे पियो उन खां अलावा जेको ॿियो आहे उन में तव्हांखे माना पंहिंजा माना हुकूमत जा शिया जा कल्चर थी वियो उन्हनि में माना इंडिया ऐं पाकिस्तान जो जेको माना इहो छा चइबो आहे सेपरेशन जेको शो हुयो माना जेको धार थिया हुया बंटवारो जेके चवंदा आहिनि उहो जो शो त उहो माना तव्हां ते या तव्हांजी सोशल लाइफ ते या तव्हांजी ज़िंदगी में उनजो
कहिड़ो किरदारु आहे, उहो कीअं थो तव्हांखे इफेक्ट करे, तव्हां ते असरु कीअं थो विझे पियो, माना इहो तव्हांखे हिन में लिखिणो आहे। उन खां अलावा अलावा तव्हांखे नेकी ॾे अबा हिन में कुझु सेंटेंस माना कुझु जुमिला जेके आहिनि नी उहे तव्हांखे माना हिन ते लिखिणो आहिनि। त तव्हांखे जेको आहे इंडिया ऐं पाकिस्तान जेकी इहा माना बंटवारो आहे उहो तव्हांजी पर्सनल लाइफ ते माना छा छा तव्हांखे असरु थो विझे पियो। उन खां अलावा हिकिड़ी माना ऑप्शनल आहे, ज़रूरी न आहे त तव्हां लिखो, माना हिन में ज़रूरत न आहे, पर मां चवंदीसां त ज़रूरु माना कयो। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरा माण्हू जॾहिं अप्लाई कंदा त उन्हनि में इहो बि ॾिसंदा त भाई हिन SOP बि लिखी माना मोकिली आहे, पर हीअ SOP जेका आहे उहा SOP वांगुरु जीअं लिखबी आहे उहा न थींदी, हीअ थोरी मुख़्तलिफ़ हूंदी ॿी SOP खां। मुख़्तलिफ़ ईअं हूंदी त हिन में तव्हां हिकिड़ी मोबाइल या कैमरा खणी रिकॉर्ड कंदव पाण खे, उन रिकॉर्डिंग में तव्हांखे 3 शयूं ॿुधाइणियूं आहिनि। हिकु त पंहिंजो तारुफ़ जेको थींदो तव्हांजो, मिसाल मुंहिंजो नालो फलाणो आहे, मां हे कमु कंदो आहियां वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ उहो ज़िंदगी जो माना मोड़ तव्हांखे हिन में डिफाइन करिणो आहे बा, जंहिंमें तव्हांखे लॻो त मूंखे माना लिखणु घुरिजे, लिखण सां मूंखे प्यारु आहे, या लिखण सां माना जेको आहे सो मुंहिंजो चाह आहे। ऐं टियों त तव्हां जॾहिं मिसाल यूनिवर्सिटी ऑफ आयोवा में ईंदव, मिसाल अलाह तव्हांखे सिलेक्ट कराए त तव्हां माना छा था सिखणु चाहियो हुते, माना तव्हांजूं जेके उमेदूं आहिनि उन प्रोग्राम मां उहो छा आहिनि। मिसाल कंहिंजी उमेदु थी सघे त भाउ मां उते इंडिया जे माण्हुनि सां मिलंदुमि या अमेरिका जे माण्हुनि सां मिलंदुमि, तव्हांजो माना विज़न खुलंदो, मुंहिंजो माण्हुनि सां मिलंदुमि त मूंखे नवां नवां आइडिया मिलंदा, या अमेरिका में पढ़ंदुमि त माना वॾो सिस्टम थींदो न भाउ। हाणे ॿियो तव्हां इहो बि पुछंदो त मासी हिन में अप्लाई केरु केरु करे सघे थो। हिकिड़ो त जेको 18 खां वठी 22 सालनि जी उमिरि जे विच में हुजे, उन खां अलावा पाकिस्तान, इंडिया ऐं अमेरिका जो शहरी हुजे। टियों जेके स्टूडेंट थींदा आहिनि भाई इहे आर्ट, ह्यूमैनिटी, साइंस जा वग़ैरह उहे माना करे सघनि था। त माना हिकिड़ो सुठो मौक़ो अथव, मां त चवंदीसांव ज़रूरु अप्लाई कयो। ऐं हिन जी जेका आख़िरी तारीख़ अथव, पहिरियों त 2 हुई पर हाणे माना इहा वधाई अथऊं त 1 मार्च ताईं आहे। हाणे माना तव्हांखे फेबरवरी जो पूरो महीनो आहे, हे कुझु ॾींहं जनवरी जा अथव, माना 1 मार्च ताईं तव्हां पंहिंजा सॼा इहे डॉक्यूमेंट जेके आहिनि उहे बि लिंक मथो ॾींदीसांव, पोइ उन में माना इहो तव्हांखे फारम भरिणो आहे, जमा कराइणा आहिनि। त मां बेस्ट ऑफ लक थी चवांव, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। ऐं ॿियो मां ॾिठो आहे त मुंहिंजी जेको आहे सो भाणेजनि ऐं भाणे जी लिस्ट में जेको एॾा माना रेटर घटि आहिनि हूअं, पर इहो तव्हां जेको मिसाल दोस्त थी वियो, सहेली थी वई, त उनखे ज़रूरु मेंशन कयो, उनखे टैग कयो, उन ॾे मोकिलियो, ऐं हिन वीडियो खे माना शेयर कंदा रहो नी, त जीअं माण्हुनि खे वधीक ख़बर पवे। भाई इन सां छा थींदो, जो मां ॿुधायांव त असांजी दुनिया जेका आहे उहा एॾी पॉज़िटिव न आहे। पोइ असां जॾहिं ॿियनि जी हेल्प कंदासीं, ॿियनि खे ॿाहिरि मोकिलींदासीं, उतां पॉज़िटिविटी ज़रूरु सिखी ईंदा, पोइ दुनिया बहितर थी पवंदी। बसि पोइ इहो अर्ज़ड़ो हिकिड़ो कंदीसांव त शेयर कयो ऐं लाइक कयो। जेकॾहिं सिंधी मुसविर खे अञा तक तव्हां लाइक न कयो आहे त भाई हिकिड़ी इहा ई तव्हां मुंहिंजी सपोर्ट करे सघो था, नी त मां जीअं वॾनि माण्हुनि ताईं इहो आवाज़ु पहुचायां। छो जो इहा हक़ीक़त अथव, जो माण्हू नी जेके मशहूरु माण्हू था थियनि उन्हनि खे घुराइनि था पंहिंजे माना इवेंटनि में। पोइ इहो आहे त मां जिथे बि वेंदसि त मां हिकिड़ो पॉज़िटिविटी जो जेको आहे सो मैसेज ॾेई ईंदसि नी, त जीअं माना इहा असां पॉज़िटिविटी वधाए सघूं, माण्हुनि खे सुठी ज़िंदगी ॾियाराए सघूं। ॿियो मूंखे बुख कोन्हे लाइकनि जी तव्हांजनि जी, बसि इहो आहे त माना माण्हू ॾिसनि था भाउ हिन जा हेतिरा लाइक आहिनि त हिनखे घुराए। पोइ इन सां छा थींदो, जो मूंखे माना माण्हुनि खे पंहिंजो जेको आहे न सुठी माना ॻाल्हि ॿुधाइण जो मौक़ो मिलंदो, ऐं असां सुठा माण्हू क्रिएट करे सघंदासीं। अलाह तव्हांखे हयाती ॾे, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। मां सदकू